नाज़रीन, दोदापुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जॾहिं त ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मीराली में मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई। वधीक तफ़सील पेश आहे बशीर अहमद कटोहर जी हिन रिपोर्ट में। दोदापुर भरसा ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मीराली में जिते क़ाइदे मिलत जाफ़रिया तरफ़ां हिते मुफ़्त मेडिकल तिबी कैंप लगाई वही है, जिते 500 खां वधीक मुफ़्त मरीज़न की चकास करे उनके मुफ़्त दवाऊं ॾिनियूं पियूं वञनि। असां हिते मौजूद मरीज़न सां ऐं हिते जेके मेडिकल कैंप में जेके डॉक्टरनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ही जेको तालके अंदर सैलाब बरसाती सैलाब जेको हिते बर्बादी कई आहे, उन खां पोइ जेके वबाई अमराज़ हिते हिनकतान मलेरिया टाइफाइड ऐं उन खां अलावा ॿिया वबाई अमराज़ हिते जेके लाहक थिया आहिनि माण्हुनि खे, उन ई शइ खे मद्देनज़र रखंदे क़ाइदे मिलत जाफ़रिया अल्लामा सैयद साजिद हुसैन नकवी ऐं उनखां अलावा ज़हरा अकेडमी जे चेयरमैन अल्लामा मिसमी साहब जे तरफ़ां बिला तफ़रीक़ रंग व नसल जे हिन महिल ताईं तालके गड़ी खेड़े जे 72 ॻोठनि मंझि 5715 मरीज़नि खे असांजी मोबाइल टीम उन्हनि जो इलाज करे चुकी आहे ऐं उन्हनि जूं टेस्टूं करे ऐं इहो सिलसिलो अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं जारी आहे। ऐं जेसि ताईं तालके अंदरि मलेरिया ऐं मरीज़ ॿियनि मर्ज़नि में मुब्तला जेके बि मरीज़ आहिनि उन्हनि जो इलाज मुसलसल जारी रहंदो। अकेडमी ज़हरा तरफ़ां मेडिकल कैंप लगायो वियो। महिरबानी हिन वक़्त ताईं हुकूमत जे तरफ़ां को रिलीफ न मिलियो, ना कुछ भी मिलियो, ना कोई भी आयो नुमाइंदो। महिरबानी तंज़ीम वारनि जे तरफ़ां क़ाइदे मिलत जे तरफ़ां जो मेडिकल कैंप में अची ग़रीबनि खे दवायूं। साईं तालके गड़ी खेरे में क़ाइदे मिलत जाफ़रिया आयतुल्लाह अल्लामा सैयद साजिद अली नकवी साहब जी हिदायत ऐं ज़हरा अकेडमी जे तावन सां तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में उन्हनि ॻोठनि में जिते हिन महिल ताईं न काई NGOs पहुती आहे, न काई हुकूमत पहुती आहे, सैलाब मुतासिरीन जे लाइ फ्री मेडिकल कैंपनि जो बंदोबस्तु कयो वियो आहे। त क़ाइदे मिलत जाफ़रिया अल्लामा सैयद साजिद अली नकवी जी हिदायतनि ते अॼु ही दोदापुर जो क़रीब हिकु ॻोठ आहे मोहम्मद सिद्दीक़ मीराली में, जंहिंमें 4 ॻोठनि शिरकत कई आहे। अक्सर इनमें PYVX मलेरिया पैरासाइट आहे, स्किन डिज़ीज़ आहे ऐं गैस्ट्रो जा काफ़ी नंढड़ा ॿार वरतल आहिनि। इन जे लाइ असां हिते अॼु कैंप हई आहे ऐं अल्लाह साईं उन्हनि खे शिफ़ा इनायत फरमाईंदो। उनकी टीम जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिन जो इहो चवणु आहे त गुज़िरियल 2 महीननि खां मिलत इस्लाम जाफ़रिया तरफ़ां ही जेको मेडिकल कैंप लॻाइण जो सिलसिलो आहे उहो मुख़्तलिफ़ ॻोठनि में जारी आहे। उनजो इहो पिणु वधीक चवणो त असां वधीक कोशिशि कंदासीं त दोदापुर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जिते सहूलियतुनि जी खोट आहे उते मुफ़्त तिबी कैंप करे जेको आहे सो जेके बरसाति मुतासिर जेके मरीज़ आहिनि उनखे मुफ़्त दवाऊं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरा टीम सां गॾु बशीर अहमद कटोहर, आवाज़ TV न्यूज़ दोदापुर।